अस्सलाम वालेकुम दोस्तों, यार भाई डिजिटल ड्रामे शेयर जी अपडेट से हाज़िर थी चुका हूँ दोस्तों। पर इन पहिरें चैनल ते न्यू है तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक करना दोस्तों। तो बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट की तरफ तक इंतजार कोन था करायूं जी। तो दोस्तों तव्हां ॾिसंदो नेक्स्ट एपिसोड में तो काका साहब जो आहे बिस्तर ते ही हुननि खे लाश मिलंदो दोस्तों, हुनजो लाश। ऐं हू सोचींदे माना पंहिंजी धीउ जे बारे में जेका ताज बीबी हुई उन जेके उनखे लफ़्ज़ आया ताननि जा तीर आया तो उनजे बारे में हू सोचे ऐं उते ही माना हुन ते बिस्तर ते ही हुनजो दम धनिया वाली थी वियो। ऐं हुननि जॾहिं माना सुबुह जो संभाल कई तो हुनजो उन्हनि खे लाश मिलंदो दोस्तों। त नेक्स्ट एपिसोड में हू डॉक्टर खां तशवीश कराईंदा पर माना जेको आहे त हुनखे साह न हूंदो, हू हिकु लाश हूंदो। ऐं मां तव्हांखे ॾसींदो आहियां त अहद जी जेका आहे घरवारी आहे मरजान, उनजो ॿार बि ख़तमु थी वियो। ऐं जेको अहद आहे त उहो जेको शादी कई आहे हिकु नौकिराणी सां दोस्तों, हुन शादी कई आहे ऐं हुनखे कॾहिं बि नथो लेखे दोस्तों। जीअं त तव्हां ॾिठो त इस्पताल में हुनजी काल आई जेका नई शादी कई अथई नौकिराणी सां हुनजी, त उन ॾे हले वियो पंहिंजी हिन बिस्तर इस्पताल जे बिस्तर ते पंहिंजी ज़ाल खे छॾे करे। दोस्तों तव्हां ॾिसंदो नेक्स्ट एपिसोड में फजर हिकु भेरो ॿीहर पंहिंजे घर ईंदी ऐं पंहिंजे पीउ जी जेका सालगिरह आहे उहा मल्हाइण उन में हिसो वठणु ईंदी। ऐं हुनखे जेको आहे त पंहिंजो पीउ चवंदो ऐं पंहिंजी अमड़ बि हुन खां हाणे ख़फ़ा थी चुकी आहे दोस्तों। हुनखे ॿई चवंदा त असां तो मूं जेतिरी जान छॾाइणु चाहियूं था तेतिरो तूं असांजे कंध में थी पई, तोखे थी सघे जेतिरो त हितां हली वञु ऐं हिते असांजे घर में ॿीहर पेर न रखिजांइ, मौजूदु न थी असांजे घर में। तो जंहिंजे खां सभु कुझु कयो आहे, जॾहिं बि मां तो ते एतबार कयो आहे त तूं मुंहिंजी सिकीरत धीउ ऐं औलाद आहे मुंहिंजी, त तो तॾहिं मूंखे धोखो ॾिनो आहे। हुनखे पंहिंजो पीउ शुजात चवंदो दोस्तों। ऐं जेको आहे त शेर बि उचे मौजूदु हूंदो ऐं फजर खे पाण सां गॾु वठी वेंदो ऐं चवंदो त हीउ तुंहिंजो सहारो न बणिबा, मां तुंहिंजो सहारो आहियां, तूं मूंसां गॾु हल दोस्तों। जी दोस्तों, फजर शेर खे चवंदी त तुंहिंजो रिश्तो मुंहिंजे लाइ अहम न आहे जेतिरो मुंहिंजे पीउ जो रिश्तो मुंहिंजे लाइ अहम आहे। त थी सघे थो जेतिरो तोखां थी सघे त तूं मूंखां हली वञु, मूंखां ख़फ़ा थी वञु। जी दोस्तों, हीअ असांजी अपडेट वधीक अपडेट ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।